अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 अप्रैल संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11:15। इलाही अयाशी कई, निंड कई, मज़ो कयो ऐं अॼु ठीकु ठाक गर्मी आहे। माना मां हिते छांव में बीठी आहियां अङण में ऐं थोरी घणी हल्की हल्की हवा बि लॻे थी, पर बिल्कुलु बि कंफर्ट नथो फील थिए ऐं पघर हीअं वहनि था पिया। साम्हूं ॾिसो, जेका मुंहिंजी पोखियल निम आहे उन में ॾिसो त जेका बोगनवेलिया मां ॿाहिरि हया हुआ उहे सॼा निम में ईअं मिक्स थी विया आहिनि ॼण त इन ई वण जा गुल आहिनि। माना ॿिनि रंगनि जी बोगनवेलिया हिन में मिक्स थी वई आहे। पिंक बि तव्हांखे नज़र ईंदो हिन पासे ऐं हेॾा बाक़ी सॼा वाइट। ज़बरदस्त। सो बहरहाल मां आई आहियां व्लॉग जी इफ़्तिताह करणु। सुराण किचन में बिज़ी आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियां थी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, नई ग्रोथ ज़बरदस्त। सुराण जे स्कूल में आहे सुभाणे पार्टी। पहिरियों ॿारनि जी पार्टी आहे, उन्हनि जी सवेर मोकल थी वेंदी, पोइ टीचर्स जी पार्टी आहे। त सुराण उन जे लाइ कुझु ठाहे थी, छो त हर टीचर खे कुझु खणी अचिणो आहे त जीअं उहो पाण में पार्टी करे सघनि। सो इन जे लाइ उहो बिज़ी आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं जीअं सीउ घणो हूंदो आहे तॾहिं बि मूंखां कमु न पुॼंदो आहे, गर्मी घणी हूंदी आहे तॾहिं बि मां लेज़ी थी वेंदी आहियां। अञा त अलाह पनाह ॾे गर्मी अञा आहे काथी, हे त हाणे थोरी स्टार्टिंग आहे, पर पोइ बि ॼण त अजीब हिकिड़ो दिलि चए थी त माण्हू रुॻो बसि पखी हेठां वेठो हुजे। ऐं हिते सुराण पंहिंजा एॾा प्यारा प्यारा कपिड़ा कल्ह भिॼाए विधा, हितां लाहे वञासि, उस में पिया हूंदसि। कारनि कपिड़नि जो, कारी माना कलर जो एॾो शौक़ु हूंदो अथसि। तोभां छलनि पिया थी कारो प्रिंट ॾिसे। इलाही दफ़ा त मां हिन खे वठणु न ईंदी आहियां, मां चवंदी आहियां बसि जॾहिं पाए ॼण साॻो वाॻो पातो अथई। ॿुधंदी चवंदी छा पिया चओ इहो। सो बहरहाल हे नया कपिड़ा खयूं थी वञा अंदरि। सो मां अची वई आहियां अंदरि। हा सुराण, हेॾे छा थो पचे? चणा था बॉइल थियनि ऐं हिन में यकीननि हा पटाटो। केक थो ठहे, अवन ॿरे थो, इन जो मतिलबु आहे केक थो ठहे। कहिड़ो केक थो ठहे? वनीला पाउंड केक। वनीला पाउंड केक, सही आहे। छो त बेकिंग ॿियो को त करे न ईंदो, सिर्फ़ु सुराणी करे ईंदी, तंहिंजे करे सुराण केक थी ठाहे स्कूल जे लाइ। चए थी त अम्मा हर को पास्ता ऐं स्पैगेटी थो ठाहे अचे या कोई कोल्ड ड्रिंक थो खणी अचे, बसि त कुझु डिफरेंट बि हुजे। सही आहे, त डिफरेंट इहे थी ठाहे वञे। माशाल्लाह कपिड़ा सुकणा विधमि, उनखां पोइ प्लांट्स जी काफ़ी सारी ट्रिमिंग कई, जेके एॾनि ॾींहंनि खां मां सोचींदी हुअमि त इन्हनि खे कटींदमि ऐं पाणी ॾिनमि सभिनीनि खे। जेके ॿाहिरि रखियल आहिनि उन्हनि खे विञारियमि बि, बाक़ी जेके अंदरि शेड में आहिनि त उन्हनि खे त मथां पाणी हारण जो को आसान कोन्हे कमु। सो बहरहाल हे सभु फ्रेश थी विया माशाल्लाह, सभु जा सभु। हलूं था अंदरि। पाणी खे तव्हां वाइपर अॼु न हयो आहे, पाणी हीअं पियो सुकंदो। उस एॾी तेज़ आहे ऐं तपिश एॾी घणी आहे जो हैरत थी लॻे। हिन जी बि इलाही सारी ट्रिमिंग कई अथमि ऐं सोचां थी या त हिन खे हितां खणा, अलाए उस जो आहे अलाए छांव जो आहे, मूंखे त सम्झ में बि नथो अचे। बहरहाल हिते असां ढेर सारा इहे बैग जमा कया आहिनि जेके कपिड़नि मां निकिता आहिनि। त असल में हिकु ॿिनि छोकिरियुनि जी शादी, उन्हनि खे जेके जोड़ा ॾींदमि त मूं चयो भला हाणे जॾहिं इहे थेलियूं आहिनि त प्रॉपर हिननि में ई विझी मां उन्हनि खे ॾींदमि। सो इहे मां सुराण खे चयमि उछलजांइ न, मां पाण बि कढी हिते ई रखिया आहिनि, खणा थी इहे बि हितां। ऐं सुराण बिज़ी आहे हिते, भिंडियूं थी कटे ऐं पंहिंजी फेवरेट वीडियोज़ थी ॾिसे। सो मां वेंदमि हाणे मथे। हा केक अवन में आहे, उहो त आहे। सो मां मथे वेंदमि, कुझु उते थोरी सफ़ाई सुथराई ऐं शयूं हेॾे होॾे करणियूं आहिनि, त हाणे वञा थी मथे। सही पियमि, मां आई आहियां मथे ऐं उनखां बि मथे वञी कबट मां टॉल कढी आयमि। असल में असांजे कुझु महिमान था अचनि जेके 1-2 ॾींहं रहंदा, त हितां बि मूंखे सफ़ायो करिणो आहे, सेटिंग करणी आहे शयुनि जी ऐं कमिरो बि ठीकु करिणो आहे। कमिरे में इलाही सारो सामान आहे जेको बिस्मिल्लाह चैरिटी जो आहे, इहो सॼो हितां खणणो आहे। हा, हे ॿिए कमरे में शिफ्ट कंदमि। सो
इहा आहे सूरत हाल। बाक़ी ॾिसां त किथे थी पुॼी सघां मां। ऐं बाथरूम जो बि हाल अहिवाल ॾिसंदमि, साबुण शैम्पू वग़ैरह चेक कंदमि ऐं हे टॉल अंदरि रखंदमि, हिन जो लेबल बि लाहींदमि। माशाल्लाह कमिरो साफ़ु थी वियो। हे सॼो संदल ख़ाली कयुमि, हितां शयूं हटायमि। हीअ हिकिड़ी शर्ट आहे, हे नओं सूट जेको सुराण जो वरितो हुअसि, पोइ वरी सुराण न पाइणु चाहियो त सोचां थी हिन जो रओ वठी ईंदमि त इहो वरी थियणियूं आहिनि हिकु ॿ शादियूं। अञा चयो वियो आहे मूंखे हुननि जो सामान गॾु करण लाइ, कोई सुठो सितारनि वारो या को प्रिंटेड रओ वठी हिन प्लेन सूट सां सुठो लॻंदो। पाणी जूं बोतलूं कढी रखियूं आहिनि त पाणी भरे रखंदासीं। गरम पाणी नथो वणे, असां तेज़ थधो बि न पीअंदा आहियूं, पर मिक्स पाणी ज़रूरु पीअंदा आहियूं। सो हितां मां काफ़ी कुझु सामान हटाए छॾियो आहे। अञा इहे मूंखे बॉक्स हटाइणो आहे। हिन में आहे सर्फ वग़ैरह जेको बि शयूं वठिणा आहिनि उन्हनि खे पंहिंजी जाइ ते रखां ऐं सॼी हितां जी मूंखे डस्टिंग करणी आहे। हे हिसो बि साफ़ु थी वियो ऐं बॉक्सिस जीअं त वॾा वॾा आहिनि त मां कंहिं कॿट में नथी रखी सघां ऐं इहे सभु मुंहिंजे कम जा आहिनि, त अनकरीब कुझु शादियुनि में सामान वेंदो त पैक करे मोकिलींदो। हिते मां हीउ फ्रेम रखियो आहे, मुंहिंजी शहज़ादियूं, मुंहिंजी राणियूं, मुंहिंजी प्यारियूं। ऐं हाणे हीउ खणंदमि बोतलूं, कपिड़ो, हलंदासीं हेठि। सुराण कम में बिज़ी आहे। हिकिड़ो सूट मां भिॼायो हो त उहो हाणे सुकणो विझंदमि। हिकिड़ो ही ॿियो सूट कढियो आहे, मूंखे हिन जा कलर एॾा वणिया हा न, ॼण हीअ पेंटिंग थियल आहे। हीअ शर्ट ऐं रओ आहे, हिन जी सलवार अञा वठिणी आहे। हिकिड़ो हे कढियो अथमि। सो इहे सॼा मूंखे भिॼाइणा आहिनि। हालांकि असांजो टेलर चवंदो आहे त जेके डिज़ाइनर कपिड़ा आहिनि या जेके कंहिं बि ब्रांड जा आहिनि उन्हनि खे भिॼाइण जी ज़रूरत न आहे, पर मिड़ई मां देसी माई छा कयां, त मूंखे भिॼाइणु ज़रूरी आहे। ऐं सुराण जेका हे अञा ताईं केक न पको आहे, उहो पची रहियो आहे ऐं सुराण हिते बिज़ी आहे थांवल धोइण में। ऐं बोतलूं मां हेठि लाहे आयमि, हाणे धोई ऐं भरे रखियूं। इंशाअल्लाह हीउ प्लांट मां धोतो हो त हिनखे हिन जी जाइ ते पहुचाए अचां। हे आहे हितां जो। पूरा 3:30 थिया आहिनि ऐं असां मंझंदि जी मानी त अञा ताईं न पचाई आहे, छो त नाश्तो ॾाढी देरि सां कयो हुयोसीं। सो मां सुराण वियासीं ॿाहिरि त असां वठी आया आहियूं हे बसर पटाटा, छो त बसर ऐं पटाटा ॿई थोरा बचिया हुया। ऐं फ्रूट में हिंदाणो वरितोसीं, केला वरिता ऐं उनखां सवाइ हे हिते सुराण जेको केक ठाहियो आहे स्कूल लाइ, माशाल्लाह उहो बि रेडी आहे। ऐं हिकिड़ी ॿी छोकिरीअ जे लाइ रिक्वेस्ट आई त हुनजी शादी आहे कुर्बानी वारी ईद खां पोइ, त मूं चयो मां जॾहिं ॿाहिरि निकिती आहियां ऐं जेको कुझु अवेलेबल हो त मां इहे शयूं वठी आयमि हुनजे लाइ। 2 टॉल वरिता, 6 मग वरिता ऐं 6 स्टील जा गिलास वरिता। छो त वाटर सेट मां शीशे जो वठंदमि, उनजा अलॻि गिलास हूंदा, पर हे ईअं ई एक्स्ट्रा गिलास ॻोठनि में इहे वधीक हलंदा आहिनि, वधीक कमु ईंदा आहिनि। त मूं चयो भला ईअं हलंदे हलंदे इहो कमु बि थी वञे त बहितरु आहे। ऐं उनखां अलावा हे असां लीमा वरितासीं, छो त सुराण चाट पई ठाहे, घर में लीमा न आहे। त इहो असांजो ॿाहिरां जो चकर। ऐं हाणे लंच। माशाल्लाह मानी पची वई ऐं असां वटि पयल आहे हे कल्ह वारो मच्छी ऐं लूणक दाल जो बोल। सो असां हाणे हल्को फुल्को लंच कंदासीं। मानी बि मां पंहिंजे रूटीन खां जेके थोरी नंढी पचायूं, तव्हांखे इहे बि वॾी लॻंदी हूंदी, पर सफ़ा सन्हियूं ऐं नंढियूं मानी पचायूं, छो त थकिजी पिया आहियूं असां। सो लंच करे कुझु देरि आरामु कबो। शाम थी वई आहे। 3 जे नमाज़ खां पोइ अची मां दाग कयो, बसर टमाटर ऐं पटाटा कटिया। पटाटनि जी भाॼी थी ठाहियां, हिन सां गॾु गॾु मां भिंडियूं तरींदमि ऐं चांवर पचाईंदमि। इहा हूंदी राति जी मानी, छो त असांजा महिमान बि अचनि था, फैमिली आहे ज़ाहिर, त असांखे इन सां कोई फ़र्क़ु नथो पए त असां छा था पचायूं, बसि क्वांटिटी एतिरी हुजे जेका असां सभई खाई सघूं। सो हिते सिलसिलो जारी आहे। थोरी देरि में अचण वारी आहे आज़ान सांझे जी, त मां इहे बोड़ खे त दम ते रखी वेंदमि ऐं नमाज़ पढ़ी ईंदमि त पोइ चांवर बि चाढ़ींदमि ऐं अची भिंडी बि तरींदमि। 7:30 थिया आहिनि ऐं हे कुझु भाॼियूं फ्रिज में पयूं त सुराण कटे थी छॾे, त जीअं असां इन्हनि जो बि कुझु न कुझु पचाए छॾींदासीं, अॼु त न जंहिं ॾींहुं बि। सो हिते भिंडी थी पचनि, चांवर रखिया आहिनि हाणे हाणे हिते पचण जे लाइ, ऐं भाॼी हिन पासे आहे, ऑलमोस्ट तयारु आहे पटाटनि जी भाॼी। सो जीअं इहे भिंडी तरिजी वेंदियूं, चांवर तयारु थींदा त असांजो डिनर बि तयारु हूंदो। असांजा महिमान बि अची विया आहिनि माशाल्लाह, उहो मथे वेठा आहिनि, ॿार खेॾनि था उन्हनि जा। ऐं
असां हिते बिज़ी आहियूं। सो अॼु जे व्लॉग मां तव्हां सां मोकिलाईंदमि ऐं कुझु जीअं ॾींहुं गुज़ारियमि तीअं तव्हां सां शेयर कयमि। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं, ख़ुशि जो आबाद हुजो। असां इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं मां तव्हांखां मोकिलायां थी। अल्लाह भाई।